नाज़रीन, फरीदाबाद में डाकटियाणी जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ बोरियत शबीर अहमद किरटियो रेड़े ते वेही इंसाफ़ लाइ अनोखो एहतिजाज कयो आहे। उन हवाले सां ॾिसो था न्याज़ अहमद चांडियो जी ही रिपोर्ट। असीं फरीदाबाद में मौजूद आहियूं। हिते 2 महीननि खां वेठल बुख हड़ताल ते गुलाम शबीर किरटियो अॼु 40 ते चढ़ी शहर में मुख़्तलिफ़ तरीक़े सां जेको आहे सो पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड कराए रहियो आहे ऐं हिन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन जो छा चवणु आहे। त असांखे मुसलसिल 2 महीना थिया आहिनि एहतिजाज कंदे। पीटीए शाह जी डाकटियाणी फराना शाह जेका असांजे बचनि खे चंपा ॾेई अस्पताल खां ॿाहिरि कढियो वियो, उन जे करे आउं जेको आहे सॼे शहर में हीअ जो अनोखो एहतिजाज जेको रिकॉर्ड थो करायां ऐं मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं बचनि जी जेका तज़लील थियल आहे उन जे लाइ जेको आहे हिनखे हटाए असां सां इंसाफ़ कयो वञे। हेॾी नाइंसाफ़ी न बेवाजिबी न कंहिं बि जेको आहे सो आला ऑफिसर पीटीआई खे जेको ज़िले जे इंचार्ज खे बि जेको आहे सो का बि हिमत का कन ते जू नथी चुरे। उन खां पोइ हिते जेको आहे सो असांजो जेको DG हेल्थ आहे उन जे कन ते बि जू न पई चुरे। ऐं हीअ इन जे करे जेको आहे सो अनोखो एहतिजाज रिकॉर्ड थो करायां जीअं हुननि खे ख़बर पए त हिननि ग़रीबनि सां हेॾो ज़ुल्म थियल आहे।